अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल वाला खुश आहियो? तबीयत ठीकु आहे? उमेद हूंदी सभु दोस्त ठीकु ठाक हूंदो, जिते बि हूंदो ख़ुशि ऐं आबाद हूंदो। दोस्तों, अॼु मां वरी तव्हांजे आॾो पेश थियो आहियां, तव्हांजे आॾो आयो आहियां ऐं तव्हांजे आॾो मुखातिबु आहियां पंहिंजे वफ़ा यासिर ऑफिशियल यूट्यूब पेज ते तव्हां सां साम्हूं आहियां, तव्हांजे आॾो आहियां, तव्हांजे आॾो मां पेश थियो आहियां। जीअं त काफ़ी सारा शाइर, काफ़ी सारा सिंगर, काफ़ी सारा आर्टिस्ट, काफ़ी सारा हिन फील्ड सां तालुक़ु रखंदड़ ऐं काफ़ी सारा जेके आहिनि से फ़नकार नया ऐं जेके पुराणा आहिनि क़ाबिल एतिराम आहिनि असांजे लाइ, ऐं उहे बि जेके फ़नकार शाइर जेके आहिनि पुराणा, उहे बि असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि। ऐं जेके नवां अॼुकल्ह जा सिंगर आहिनि, शाइर आहिनि, जूनियर सीनियर, उहे बि असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि। हुननि जे लाइ बि असां वटि इज़त आहे, असांजी लाइ बि हुननि वटि इज़त आहे ऐं असांजी बि इज़त कंदा आहिनि, असां बि हुननि जी इज़त कंदा आहियूं। ऐं ईअं न आहिनि त न कंदा आहिनि, असांजी बि उहे इज़त कंदा आहिनि, असां हुननि जी इज़त कंदा आहियूं। छो त हिन फील्ड में इहो आहे त दोस्तो, हिन फील्ड में जेको आहे सो जेको मोहबत कंदो, जेको प्यारु कंदो, जेको ख़ुशियूं ॾींदो, हुन जी संगत हलंदी हिन फील्ड में। ऐं दोस्तो, ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन फील्ड में जेको आहे सो ॿ नंबरी वॾी आहे। हिन फील्ड में जंहिं बि ॿ नंबरी कई, जंहिं बि धोखो कयो, जंहिं बि माना थोरी बि माना हेॾां होॾां कयो, सो उहो हिन फील्ड में कामयाबु कॾहिं बि न थी सघंदो, हिन फील्ड में कॾहिं बि न हली सघंदो दोस्तो। ऐं हिन फील्ड में वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त हिन फील्ड में धोखो वॾो आहे, ॿ नंबरी वॾी आहे, ठगी वॾी आहे। ऐं हिन फील्ड में जेको आहे सो धोखो घणो थींदो आहे, कमु घटि थींदो आहे दोस्तो। शाइरी फ़नकारी जी फील्ड में जॾहिं मां आयो आहियां 2017 खां वठी, 2017 खां वठी मां इहो ई ॾिसंदो आयो आहियां। सो दोस्तो, हिन फील्ड में जेको आहे सो 7 खां 8 साल मूंखे थी विया आहिनि हिन फील्ड में, शाइरनि सां गॾु, फ़नकारनि सां गॾु ऐं प्रोड्यूसरनि सां गॾु, कंपनी वारनि सां गॾु, मुंहिंजी पंहिंजी बि कंपनी आहे। ऐं दोस्तो, हिन फील्ड में जेको आहे सो दिलि आज़ारी वॾी आहे, हिन फील्ड में धोखो वॾो आहे ऐं हिन फील्ड में जेको आहे सो प्रोड्यूसर पैसा खाई था वञनि, फ़नकार शाइर जा पैसा खाई थो वञे, शाइर फ़नकार जा पैसा खाई थो वञे, ऐं वीडियो वारो ऑडियो वारे जा पैसा खाई थो वञे, ऑडियो वारो वीडियो वारे जा पैसा खाई थो वञे, ऐं वरी एडिटिंग वारो जेको आहे सो उहो वरी फ़नकार जा पैसा खाई थो वञे, वरी जेको हाल वारो आहे उहो एडिटिंग वारे जा पैसा खाई थो वञे, एडिटिंग वारो हाल वारे जा पैसा खाई थो वञे, वरी जेको रिलीज़िंग वारो आहे उहो वरी हाल वारे जा पैसा खाई थो वञे, वरी एडिटिंग वारे जा पैसा रिलीज़िंग वारो खाई थो वञे, वरी जेको यूट्यूब ते वीडियो अपलोड करे थो कंपनी जो मालिक, उहो वरी हिकु सॉन्ग वीडियो अपलोड करे थो त 10 सॉन्ग पोयां रहिया पिया आहिनि। वरी ठगी, ड्रामा, 2 नंबरी उरूज ते थी वई आहे दोस्तो। मां त हिन फील्ड में हली 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 इहो नोट कयो आहे त जेतिरी हिन फील्ड में 2 नंबरी आहे, एतिरी कंहिं बि फील्ड में 2 नंबरी न आहे दोस्तो। ऐं हिन फील्ड में एतिरे क़दुरु 2 नंबरी आहे जो माना शाइर, फ़नकार ऐं कंपनियुनि वारा, रिलीज़िंग वारा, शो वारा इहो कोन था सोचनि त यार कंहिंजो दिली शौक़ु आहे ऐं कंहिंजो दिली शौक़ु हूंदो, कंहिंखे छा हूंदो, कंहिंसां कहिड़ी मजबूरी हूंदी, को कहिड़े दुख में ॻाए थो, को कहिड़े दुख में ॻाए थो, इहो नथा सोचनि दोस्तो। काफ़ी फ़नकारनि जूं, शाइरनि जूं, आर्टिस्टनि जूं, काफ़ी कंपनियुनि वारनि जूं मूंॾे कॉलूं ईंदियूं आहिनि, यार फ़लाणो असांजा पैसा खाई वियो, फ़लाणो असांजा पैसा खाई वियो, फ़लाणो कंपनी वारे खे एतिरा पैसा ॾिनासीं, हुन असांजा कलाम रिलीज़ न कया, हुन असांजा हीअं न कयो, हीअं न कयो। सो दोस्तो, हिन फील्ड में जेको आहे सो 2 नंबरी वॾी आहे ऐं हिन फील्ड में धोखो वॾो आहे ऐं हिन फील्ड में जेको आहे सो दिलि आज़ारी वॾी आहे। हिन फील्ड में जेको आहे सो काफ़ी
असां जहिड़ा माण्हू दिलि सां कमु कंदा, असां जहिड़ा माण्हू जेके सवन मां कई असां जहिड़ा माण्हू हूंदा जेके कमु कंदा। बाक़ी दोस्तो हिन फील्ड में वॾी ॿ नंबरी आहे, वॾो धोखो आहे ऐं वॾी ठगी आहे हिन फील्ड में। सो दोस्तो ईअं न कयो। सिंध वारनि प्रोड्यूसरनि खे, शाइरनि खे, कंपनी वारनि खे, आर्टिस्टनि खे मां इहो ई चवंदुमि त ख़ुदारा कंहिं ग़रीब फ़नकार जी न खणो, कंहिं ग़रीब शाइर जी न खणो। कहिड़ी मजबूरी में उहो ॻाए थो, किथां पैसा आणे थो, किथां पैसा आणे तव्हांखे अरेंज करे ॾिए थो, किथां पैसा आणे तव्हांखे ॾिए थो। हुनजी मजबूरी जो अगरि तव्हां फ़ाइदो वठंदा वे त पोइ तव्हांखे बि अलाह जी लठ में आवाज़ु न आहे, अलाह जी लठ बे आवाज़ आहे। उहा जॾहिं लठ लॻंदी त पोइ हिकिड़ी लठ सां सभु कसरूं निकिरी वेंदियूं। दोस्तो अॼु हुन सां कंदा वे, सुभाणे हुते भरींदा वे, अॼु हिते कंदा वे, सुभाणे हुते भरींदा वे, हुते कंदा वे त हिते भरींदा वे दोस्तो। सो दोस्तो मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त कंहिंसां ॿ नंबरी न कयो, कंहिंसां धोखो न कयो। जेको बि कमु कयो थोरो कमु कयो, रियल कमु कयो ऐं जेतिरो कमु तव्हांखां थी सघे ओतिरो कमु कयो, पर रियल कयो ऐं फेक कमु न कयो, रियल कमु कयो दोस्तो। बाक़ी जेको आहे सो असांजी सिंध जा फ़नकार तमामु सुठा आहिनि, तमामु बहितरीनु तरीक़े जा आहिनि। सिंध जा शाइर, फ़नकार, आर्टिस्ट, पुराणा नवां जेके बि आहिनि सो दोस्तो सुठे तरीक़े सां कमु करे रहिया आहिनि ऐं सुठो कमु करे रहिया आहिनि दोस्तो। ऐं कंहिंजी बि दिलि आज़ारी न कयो, जेको बि कमु कयो रियल कमु कयो, फेक कमु न कयो। ऐं कॉपीटेशन जेके ट्रैक आहिनि उहे दोस्तनि खे न करायो, सिंगरनि खे जेके कॉपीटेशन जेके ट्रैक आहिनि, जेके वोकल तव्हां रिमूव था कयो, उहो यूट्यूब ते नथो हली सघे, उहो फेसबुक पेज ते नथो हली सघे, उहो जेको आहे सो कंहिं बि दोस्त ॾे तव्हां मोकिलींदो हुनखे मज़ो न ॾींदो। सो दोस्तो अहिड़ो कमु कयो जेको रियल कमु हुजे, फेक कमु न हुजे, रियल कमु कयो ऐं फेक कमु न कयो, हिकु नंबर कमु कयो, सही कमु कयो जेको यूट्यूब खे बि पसंदि अचे, फेसबुक खे बि वणे, यूट्यूब खे बि वणे। ऐं अगरि तव्हां कंहिं ॾे दोस्त ॾे उहा लिंक या उहो गानो व्हाट्सअप कयो था, हुन दोस्त खे बि वणे त यार फलाणे शाइर गानो सही तरीक़े सां लिखियो आहे ऐं फलाणे जेको आहे सो सही तरीक़े सां ॻायो आहे। सो दोस्तो पोइ चवंदा आहिनि त यार कंपनी वारे हीअ रिकॉर्डिंग न कई, स्टूडियो वारे हीअ न कयो, स्टूडियो वारे हीअ न कयो। स्टूडियो वारे जो को बि कसूर कोन्हे, कसूर सॼो फ़नकार जो हूंदो आहे, शाइर जो हूंदो आहे। छाजे करे त उहो वोकल रिमूव कंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो जॾहिं ट्रैक यूट्यूब ते अपलोडिंग थियल आहे, हुनखे अगरि तव्हां वोकल हुनजी रिमूव करे तव्हां ॻाईंदा वे, हुनजो आवाज़ु गुम करे तव्हां ॻाईंदा वे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे यूट्यूब खे ख़बर पइजी वेंदी यार हीअ जेको म्यूज़िक आहे पहिरीं खां ई अपलोड थियल आहे। वरी तव्हां डबल अपलोडिंग कंदव त उहो यूट्यूब वारो कॾहिं बि तव्हांजो वीडियो ओके न कंदो, कंहिं बि तरीक़े जो उहो माना तव्हां ते यूट्यूब, फेसबुक पेज हुजे, यूट्यूब हुजे, कहिड़ी बि एप्लीकेशन हुजे, टिकटॉक हुजे, उहो तव्हां ते एक्शन खणी सघे थो ऐं तव्हां ते एक्शन थी सघे थो। छाजे करे सो तव्हां उहो जेको यूट्यूब खां अपलोड करे या टिकटॉक तां खणी या फेसबुक पेज तां खणी किथां बि खणी तव्हां उहो वीडियो अगरि अपलोड कयो था त साॻिए ई पेज ते तव्हां अपलोड कंदा वे त हुननि खे ख़बर पइजी वेंदी त माना हितां ई अपलोड करे वरी हिते ई चाढ़ींदा वे त उहा ख़बर पइजी वेंदी। दोस्तो यूट्यूब बि तव्हांजो कमु रियल जेको हूंदो उहो कॉपीटेशन हणंदो, फेसबुक पेज बि तव्हांखे कॉपीटेशन हणंदो, टिकटॉक बि तव्हांखे कॉपीटेशन हणंदो। दोस्तो हिन जे करे मां तव्हांखे चवां थो त कमु अहिड़ो कयो जेको रियल कमु हुजे, ॿुधण वारनि खे बि वणे ऐं तव्हांखे बि वणे। सो दोस्तो कमु अहिड़ो कयो जेको तव्हांखे बि वणे ऐं तव्हांजे परस्तारनि खे बि वणे, तव्हांजे चाहींदड़नि खे बि वणे। दोस्तो कमु अहिड़ो कयो जेको अॻियनि खे वणे। तव्हांखे त वणे थो, तव्हां पंहिंजी दिलि सां शाइरी लिखी छॾी, तव्हां पंहिंजे दिलि सां कलाम ॻाए छॾियो, तव्हांखे जीअं आयो तव्हां उअं करे छॾियो, कलाम ॻाए छॾियो ऐं
शाइर भी पंहिंजी दिलि सां कलाम ॻाए छॾियो, पर कमु अहिड़ो कयो, कमु रियल हुजे, तव्हांजो कमु फेक न हुजे, तव्हांजो कमु रियल हुजे ऐं अहिड़े तरीक़े सां कमु कयो जीअं अॻियनि माण्हुनि खे तव्हांजो कमु पसंदि अचे ऐं अॻियनि माण्हुनि खे तव्हांजो कमु वणे दोस्तो। बाक़ी अहिड़ो कमु न कयो जेको तव्हांखे वणे अॻियनि माण्हुनि खे न वणे। वोकल रिमूव न कयो, भले महीने में 1 सॉन्ग कयो, 2 कयो, 3 कयो ऐं तव्हां पंहिंजो रियल कमु कयो। ऐं कहिड़ो बि ट्रैक हुजे पहिरीं हुनखे चेक कयो त हीअ ट्रैक यूट्यूब ते चढ़ियल आहे या कोन्हे, हीअ ट्रैक फेसबुक ते चढ़ियल आहे या कोन्हे, हीअ ट्रैक जेको आहे सो टिकटॉक ते चढ़ियल आहे या कोन्हे, हीअ ट्रैक जेको आहे इंस्टाग्राम ते चढ़ियल आहे या कोन्हे। रियल कमु कयो। रियल कम में तव्हांखे फ़ाइदो आहे, छाजे करे तव्हांखे यूट्यूब पैसो ॾींदो, तव्हांखे टिकटॉक पैसो ॾींदो, तव्हांखे फेसबुक पेज पैसो ॾींदो, तव्हांखे गूगल पैसो ॾींदो, तव्हांखे इंस्टाग्राम पैसो ॾींदो, हर पेज तव्हांखे पैसो ॾींदो। तॾहिं पैसो ॾींदो तव्हांखे जॾहिं रियल कमु तव्हां जॾहिं रियल कमु कंदा हुए, सही तरीक़े सां कमु कंदा हुए दोस्तो। जेकॾहिं तव्हां सही तरीक़े सां कमु कंदा हुए, तव्हांजे कम सां यूट्यूब जेको आहे सो उहो मुतमिन थींदो ऐं तव्हांजो चैनल मोनिटाइज़ थींदो ऐं तव्हांजो सब्सक्राइब पूरा थींदा, वॉच टाइम पूरो थींदो, तव्हांखे यूट्यूब जे तरफ़ां मोनोग्राम मिलंदो ऐं तव्हांखे गोल्डन, ब्लैक, वाइट बटन तव्हां ॾे ईंदो। यूट्यूब तव्हांजो शुक्रिया अदा कंदो ऐं तव्हांखे पैसो ॾींदो बैंक अकाउंट में दोस्तो। इहे जेके मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि, इहे तव्हांखे केर बि न ॿुधाईंदो हिन फील्ड में। ऐं मां सिंधी भाइरनि जे लाइ इहे वीडियो ठाहियां थो ऐं उर्दू भाइरनि जे लाइ बि मां वीडियो ठाहींदुमि, उर्दू में बि मां वीडियो ठाहींदुमि, पर हीअ जेका मां वीडियो ठाही आहे इहा पंहिंजे सिंधी भाइरनि जे लाइ वीडियो ठाही आहे। ऐं दोस्तो ख़ुदा रा जेको कमु कयो रियल कयो। फ़नकारनि खे, शाइरनि खे इहा मुंहिंजी अपील आहे, पंहिंजो जेको तव्हांजो दर्द आहे न उहो तव्हां पंहिंजे दोस्तनि ताईं पुॼाए सघो ऐं जेको तव्हांजो आवाज़ु आहे उहो जेकॾहिं तव्हां वोकल रिमूव ट्रैक ते ॻाईंदा हुए, तव्हांजो आवाज़ु कंहिं बि कम जो न आहे। तव्हांजो कम जो आवाज़ु तॾहिं आहे जॾहिं तव्हांजे फेसबुक पेज ते हले, जॾहिं तव्हांजे यूट्यूब पेज ते हले, जॾहिं तव्हांजे टिकटॉक पेज ते तव्हांजा वॾे पैमाने में फॉलोवर अचनि, वॾे पैमाने में तव्हांजा लाइक अचनि, सब्सक्राइब अचनि, तव्हांजो वॉच टाइम वधे, तव्हांजा व्यूज़ वधनि, तॾहिं तव्हांजो उहो वॾे पैमाने ते कमु थी सघे थो दोस्तो। बाक़ी जेको आहे सो इहो कमु तव्हांजो जेको आहे कॾहिं बि कामयाबु नथो थी सघे। इहे जेके मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि, इहो तव्हांजो कमु कॾहिं बि रियल नथो थी सघे दोस्तो। बाक़ी जेको आहे जेके मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि, अगरि कंहिं दोस्त खे ॻाल्हियूं मुंहिंजियूं वणियूं आहिनि त उहो मुंहिंजे यूट्यूब चैनल ते वफ़ा यासिर ऑफिशियल ते जंहिं ते मां ॻाल्हायां थो हुन चैनल ते कमेंटेशन करे, जंहिं दोस्त खे मुंहिंजियूं ॻाल्हियूं वणियूं आहिनि उहो कॉपीटेशन करे, कॉपीटेशन न बाक़ी जेको आहे सो उहो कमेंट करे त यासिर भाई तुंहिंजियूं ॻाल्हियूं असांखे वणियूं आहिनि ऐं 100% तुंहिंजियूं ॻाल्हियूं सही आहिनि, उहो मूंखे कमेंटेशन करे। छो त असां हिन फील्ड में रहिया आहियूं, असांखे ख़बर आहे त पहिरीं असांखे बि ख़बर न हूंदी हुई, असां बि ईअं कमु कंदा हुआसीं। बहरहाल हाणे असांखे ख़बर पइजी वई आहे त कहिड़े तरीक़े सां कमु करिणो आहे, कीअं कमु करिणो आहे ऐं सोशल मीडिया ते छा हली रहियो आहे ऐं छा सोशल मीडिया जेका कंपनी आहे उहा छा पसंदि करे थी, छा पसंदि नथी करे। हर शइ जी असांखे ॼाण थी वई आहे दोस्तो। अञा अॻिते ॼाण वठंदासीं, तव्हांखे ॿुधाईंदासीं त तव्हां हिन तरीक़े सां कमु कयो, तव्हां पंहिंजा पैसा बि ज़ियान कयो, तव्हां पंहिंजो वक़्तु बि ज़ियान कयो, तव्हां पंहिंजा सुठा सुठा शाइरी जा ॿोल बि ज़ियान कयो ऐं हुन जे बावजूदि तव्हांखे सुठी रिस्पॉन्स न मिले, सुठो रिप्लाई न मिले ऐं तव्हांजो फेसबुक, टिकटॉक, यूट्यूब तां तव्हांजो गानो बि जेको आहे सो उहो फेक थी वञे, उहो क़बूल न थिए त दोस्तो तव्हांजी दिलि ते छा गुज़रंदो, तव्हांजी दिलि ते माना छा महसूसु कंदा हुआ दिलि में त यार असां हेतिरी महिनत कईसीं, पैसा ख़र्च कयासीं, असां हर शइ कईसीं, पर असांजो जेको गानो आहे उहो यूट्यूब वारनि डिलीट करे छॾियो आहे, फेसबुक पेज वारनि डिलीट करे छॾियो आहे ऐं जेको आहे सो सभिनि डिलीट करे छॾियो आहे। दोस्तो रियल कमु कयो ऐं सही तरीक़े जी शाइरी जेका आहे सो उहा अपलोड कयो, गंद न कयो दोस्तो। ऐं सही तरीक़े जी शाइरी जेका आहे उहा अपलोड करण सां तव्हां ते बि हौसला अफ़ज़ाई थींदी, दोस्तनि खे बि हौसला अफ़ज़ाई थींदी। सो दोस्तो
इहा मुंहिंजी अॼु जी वीडियो हुई। मां चयो दोस्तनि खे सम्झाए छॾियां। सो दोस्तो कमेंटेशन कयो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, फॉलो कयो, जीअं अचण वारी हर नई नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि ताईं पुॼी सघे। ऐं बेल आइकन खे दॿाए नोटिफिकेशन खे जारी करे छॾियो, जीअं अचण वारी हर नई नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि ताईं पुॼी सघे। मिलंदासीं नई वीडियो में। अस्सलाम वालेकुम।